अस्सलाम वालेकुम। फेदर विद नज़ीर बम्बरो में भलीकार अॼु जी मौसम जो अहवालु। अॼु बि कल्ह वांगुरु सिस्टम ठहियो आहे। बरसाति कच्छ भुज में बरसाति जा बादल तमामु ताक़तवर तरीक़े सां तयारु थिया आहिनि ऐं उन्हनि में खिवण गोड़ बि तमामु घणी आहे ऐं उहे बदीन वारी साइड खां सिंध में दाख़िल थियनि पिया, जॾहिं त मिठी, इस्लाम कोट, नंगर पारकर ऐं ॾाहिलीअ वटां बि सिंध में बादल दाख़िल थी रहिया आहिनि ऐं बरसाति जो जेको घणो इम्कानु आहे उहो जिन इलाइक़नि में आहे उहो असां तव्हांखे ॿुधायूं था। त अॼु बरसाति जेका आहे उहा सिंध जे ॾाखिणी सरहद वारनि इलाइक़नि में, जिन में चूअर जमाली, जाती, बदीन कढण, डीपलो, मिठी, नंगर पारकर, इस्लाम कोट, इन्हनि में थी सघे थी ऐं घणी न थींदी पर कुझु न कुझु बरसाति उते ज़रूरु थींदी। पर ॾाहिलीअ जे इलाइक़े में कुझु वधीक बरसाति वसण जा इम्कान आहिनि। त उन तरफ़ हिकु ॿियो सिस्टम आहे जेको राजस्थान में तयारु थियो आहे ऐं बाड़मेड़ जे इलाइक़े खां ॾाहिलीअ तरफ़ सिंध में दाख़िल थी रहियो आहे ऐं राजस्थान में बि ठीकु ठाक सिस्टम हलनि पिया जेके राजस्थान में सुठी बरसाति ॾींदा, जॾहिं त गुजरात में ऐं हिन खां अलावा कच्छ भुज ऐं जूनागढ़ वारनि इलाइक़नि में बरसाति जा सिस्टम मौजूदु आहिनि। सिंध में कराचीअ जे इलाइक़े में बरसाति जा बादल अॼु बि ज़रूरु ईंदा, पर बरसाति वसण जो एतिरो घणो इम्कानु नथो थी सघे, छाकाणि त जीअं जीअं हीउ सिस्टम कराचीअ तरफ़ वधे थो त उन जा बादल कमज़ोर थी वञनि था ऐं बादलनि जे कमज़ोर थियण जे करे बरसाति घणी नथी वसी सघे या बिल्कुलु नथी वसी सघे। अॼु कुझु इलाइक़नि में कराचीअ जे जेके वेझो वारा इलाइक़ा आहिनि, जिन में गुज्जो, घारो ऐं मीरपुर साकरो, इन्हनि इलाइक़नि में कुझु बरसाति जो इम्कानु आहे, जॾहिं त मीरपुर बठोरो, गोलाड़ची, बदीन ऐं जाती वारनि इलाइक़नि, चूअर जमाली जे इलाइक़नि में काफ़ी बरसाति जो इम्कानु आहे, पर बरसाति तमामु घणी उन्हनि इलाइक़नि में बि न हूंदी ऐं तमामु घणी खिवण गोड़ बि न हूंदी। अञा हिन वक़्तु सिस्टम जेको आहे सो पहुतो आहे ऐं उमेदु आहे त हीउ सिस्टम हिकु कलाक जे अंदरि सिंध जे ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि ताईं पहुची वेंदो, जॾहिं त हैदराबाद जे इलाइक़नि ताईं बि बादल पहुचंदा ऐं मटियारी, मीरपुर ख़ासि टंडोला यार, टिकरी, उमरकोट, छाछरो ऐं नूरियाबाद जे इलाइक़नि ताईं बि बादल पहुचंदा। बरसाति जे इम्कान जे बारे में इहो ई चई सघिजे थो त बादल जेकॾहिं कुझु ताक़तवर पहुची विया त उन्हनि इलाइक़नि में बि बरसाति हल्की फुल्की थींदी, पर तमामु घणी बरसाति न थींदी ऐं जेकी बादल हिन वक़्तु ताक़तवर आहिनि उहे नंगर पाटकर जे वेझो आहिनि या ॾखण सिंध जे सरहदी इलाइक़नि जे वेझो आहिनि। हीउ हिकु नओं नक्शो आहे जेको सिंध जे इलाइक़नि में ककरनि जी चुरपुर खे वाज़े तरीक़े सां ॿुधाए थो त सिंध जे अंदरि जेके ककर आहिनि ऐं बरसाति जा बादल आहिनि उहे कच्छ भुज खां सिंध जे अंदरि दाख़िल थियनि पिया ऐं उहे सिंध जे ॾखण जे इलाइक़नि में बरसाति वसाइण जी पोज़ीशन में आहिनि। जेकॾहिं ताक़तवर तरीन बादलनि जी पोज़ीशन ॾिसिजे त उहे बि हिन वक़्तु गुजरात में मौजूदु आहिनि ऐं सिंध जे सरहदनि ताईं पहुची चुका आहिनि ऐं उमेदु आहे त इहे हिकु कलाक अंदरि सिंध जे ॾाखिणी सरहद खां काफ़ी अॻिते अची वेंदा ऐं काफ़ी इलाइक़नि में बरसाति जो सबबु बणिजी सघनि था। हिन वक़्तु सिंध में हवाऊं तक़रीबन बंदि आहिनि ऐं जेकॾहिं कुझु थोरियूं घणियूं हवाऊं आहिनि त उहे बि ॾखण ओभर कुंड जूं आहिनि या कुझु उत्तर सिंध जे इलाइक़नि में
उत्तर जूं तमामु हल्कियूं हवाऊं मौजूदु आहिनि। जॾहिं त कराचीअ में ओलह तरफ़ जूं हवाऊं आहिनि यानी समुंड जूं हवाऊं आहिनि ऐं उहे बि तमामु हल्की रफ़्तार सां हलनि पियूं। त इन सबबनि जे करे अॼु गर्मीपद बि पूरे सिंध में तमामु घणो रहियो ऐं कराचीअ में बि गर्मीअ जो दर्जो उहो तक़रीबन 38 डिग्री सेंटीग्रेड रहियो। जॾहिं त सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि गर्मी ज़ोरनि ते रही ऐं तक़रीबन 45 डिग्री सेंटीग्रेड ताईं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मीअ जो दर्जो रहियो। इहो हुयो अॼोको मौसम जो अहवालु। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उनखे दोस्तनि ताईं शेयर कंदा। इन सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।